नाज़रीन रुकंदासीं घोटकी जे ॻोठ महर में महर बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी पियो आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त घोटकी जे ॻोठ महर में महर बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो थी पियो, जहिड़े में हिकु ॼणो मारिजी पियो आहे। अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त घोटकी जे ॻोठ महर में महर बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जहिड़े में हिकु ॼणो मारिजी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर मुश्ताक लिगारी खान। जी मुश्ताक, ॿुधाइजो त छा मामलो आहे? जी, घोटकी थाने जे सेक्शन थाने जी हद में ॻोठ मेहर मार में संगावती तकरार था मार बिरादरी जी ॿिनि धिरनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें हिकु ॼणो 50 सालनि जो ख़ैर मोहम्मद जेको आहे मार मारिजी वियो आहे। हिन वक़्तु धुरियूं जेके पाण में मुर्चा बांधनि, जॾहिं त मक़तूल ख़ैर मोहम्मद मार जो जेको लाश हिन वक़्तु घोटकी अस्पताल में आंदो वियो आहे। इन जा जॾहिं वारिस जेके आहिनि उते पहुता नी वॾी तादाद में हिन वक़्तु जेको आहे ॿई जेके धुरियूं पाण में सोट आहिनि, घरू संगावती तकरार सबबु जेको आहे लठियूं लॻण सबबु ख़ैर मोहम्मद महर जेको आहे 50 साल उमिरि आहे, उहो क़तल थी वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे घोटकी पुलिस उते पहुची लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ घोटकी अस्पताल ते पहुतो आहे। अञा ताईं मक़तूल जो पोस्टमार्टम कोन थियो आहे। पोस्टमार्टम बाद जेको आहे लाश वारसनि हवाले कयो वेंदो ऐं जेको आहे अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे, न को जेको वाक़े जो केस दाख़िल थी चुकियो आहे। मक़तूल जो लाश जो अञा ताईं घोटकी सिविल अस्पताल ते लाइ पोस्टमार्टम बाद ई जेको आहे वारसनि हवाले कयो वेंदो ऐं बाद में जेको आहे केस दाख़िल कयो वेंदो। जी ठीक है, वरी महिरबानी अव्हांजी मुश्ताक अपडेट करण लाइ।